अस्सलाम वालेकुम नाजरीन, हॉटशिप प्रोग्राम में भली कार मैं है तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉटशिप प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं समूरी सिंध में बरसात ऐं ॿोॾि जे पाणी जी सूरत हाल जे हवाले सां। सिंध जे वॾे वज़ीर जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि दौरा जारी रहिया। सिंध जे वॾे वज़ीर चयो त कट ॾियण जो फ़ैसिलो आबपाशी खातो कंदो। सिंध जे वॾे वज़ीर इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो त हू सिर्फ़ 2% बरसाती ॿोॾि मुतासिरनि खे तंबू फ़राहम करे सघिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर पारां वाज़े कयो वियो त सॼे मुल्क में 3 करोड़ 30 लख जॾहिं त सिंध में 1.5 करोड़ माण्हू जेके आहिनि उहे बेघर थिया आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे करे माण्हुनि जी सूरत हाल पिणु तमामु घणी ख़राबु आहे। सिंध जे वॾे वज़ीर चयो त 20 तरबेला डेमनि जेतिरो पाणी अलाह साईं सिंध जे मथां वसायो आहे। सॼे पासे मंच ढंढ ताईं हर पासे दरियाई दरिया नज़र अचे थो। अञा ताईं हू मुकमल तौरु इन तबाही जो अंदाज़ो न लॻाए सघिया आहिनि। कुझु महीननि में बरसाती पाणी कढी सघिजे थो। सिंध जे वॾे वज़ीर पारां जो इहो चवणु हो त पंजाब ऐं बलोचिस्तान जो पाणी बि सिंध में अची रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर चयो त सियासत छॾे हिक ॿिए जी मदद करणी पवंदी। वाज़ रहे त LBO-D खे कट ॾियण जे हवाले सां पिणु इहो मामिलो सियासी तकरार इख़्तियार करे चुको आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में कट खे जी हिमायत या मुख़ालिफ़त में अवाम पारां मुज़ाहिरा ऐं हड़तालनि जो सिलसिलो बि जारी आहे। 0 पॉइंट वटि अवाम जो चवणु आहे त कट ॾेई करे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको पाणी बीठल आहे उन पाणी खे कढियो वञे। वाज़ रहे त सिंध जो वॾो वज़ीर केतिरा ई भेरा समूरी सिंध जा इमदादी कैंपनि जा दौरा करे चुको आहे ऐं हर मुमकिन जेका आहे बक़ौल सिंध सरकार जे त मुतासिरनि जी मदद बि कई वञे थी, पर ग्राउंड ते सूरत हाल कुझु बहितर थींदे या वधीक ख़राब न थियणु घुरिजे, इहा सूरत हाल असांखे नज़र नथी अचे। माण्हुनि जी किराए जीअं जो तीअं मौजूदु आहे। तमामु घणी इमदादी सामान विरहाइण बावजूदि अञा ताईं मुतासिरनि जो अंग जेको आहे उहो घटि न थी सघियो आहे। मथां वरी तब्दील महीने खनि अंदरि तब्दील थींदड़ मौसम, मुतासिरनि जी घरनि न वापसी, मुतासिरनि जे मथां जेके बीमारियुनि जा हमला थियल आहिनि, इहा तमामु सूरत हाल हिन वक़्तु यकीनन सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतनि जे लाइ हिकिड़ो चैलेंज बणियल आहे। सवाल इहो थो पैदा थिए त इन चैलेंज खे मुंहुं ॾियण जे लाइ हुकूमत पारां हंगामी तौर या एमरजेंसी तौर कहिड़ी पॉलिसी जोड़ी वई आहे। मुख़्तलिफ़ इदारनि सां गॾिजी करे या वफ़ाक़ी हुकूमत सां गॾिजी करे छा सिंध सरकार इन हवाले सां तुर्त फ़ैसिला वठण ऐं जल्दी माण्हुनि जी बहाली या माण्हुनि खे बचाइण जे हवाले सां के उपाउ वठी सघी आहे। इन अॻिते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ जिन महिमाननि असांखे जॉइन कयो उन्हनि जो तारीफ़ कराईंदे लाइ पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ मीर टालपुर साहिब असां सां गॾु आहे। मीर तारिक टालपुर साहिब भली कार तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। प्रोफेसर इनाम भट्टी साहिब असां सां गॾु आहिनि। इनाम भट्टी साहिब तव्हांखे भली कार तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। भट्टी साहिब, सूरत हाल तव्हां ॾिठी, सिंध जो वॾो वज़ीर मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे रहियो आहे। इन ॻाल्हि में को बि शक न आहे त मुख़्तलिफ़ इमदादी कैंपनि में सिंध जो वॾो वज़ीर वञी करे पाण मॉनिटरिंग करे थो, हिदायतूं बि ॾिए थो। उन बावजूदि किराए जेका आहे उहा घटिजंदे नज़र नथी अचे। इन जो छा सबबु आहे? सभिनि महिरबानी। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजे ख़्याल में CM साहब पहिरीं त अॻ में त काफ़ी हफ़्तो खनि ॾेढ अॻ में मीडिया ते सभिनी ते कावड़ जो इज़हार कयो त असां त घणो कुझु कयो आहे, पर केर बि उहा शइ ॾेखारे कोन थो। ऐं बिल्कुलु इहा शइ दुरुस्त आहे त CM जूं अचणियूं वञणियूं नज़र अचनि पियूं, हर हंध ते जेको आहे सो पहुचे पियो, ॾिसे पियो, पर उनजो आउटकम आहे, उनजो नतीजो कहिड़ो आहे सभिनी जे अखियुनि जे आॾो आहे। अॼु जॾहिं CM साहब पाण क़बूल थो करे त 1.5 करोड़ जे लॻभॻि माण्हू बेघर थियल आहिनि ऐं उन्हनि मां सिर्फ़ु 2% माण्हुनि खे टेंट मिलिया आहिनि। 2% माना 1.5 करोड़ जेके न आहे त थिया 3 लख। हिननि त हिन वक़्त ताईं शाज़िया मरी खां वठी करे सभिनी अलाए केतिरनि लखनि टेंटनि जी जेका असां ॻाल्हि कई आहे जेके हिननि विराए छॾिया। वरी जेकॾहिं इहे 2% 3 लख था थियनि त उन्हनि 3 लख टेंट्स जी हालति इहा आहे त कल्ह ताईं बि छापा पिया लॻनि, के मुख़्तियारकार जे घर मां पिया निकिरनि त के कंहिं MNA MPA जे मशीन राइस मिल तां पिया निकिरनि, का काटन फैक्ट्री तां जेको आहे सो छापा पिया लॻनि त उतां पिया टेंट निकिरनि। त उन 2% में बि वरी तव्हां केतिरा हक़ीक़ी मुतासिर माण्हुनि ताईं पहुचा आहिनि। पर ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त अॼु जे हिन जदीद दौर में बि CM साहब चए थो त असांखे अञा सही ख़बर न पइजी सघी आहे। खेसि इहा ख़बर कोन्हे त इंटरनेशनल सेंटर फॉर माउंटेन्स डेवलपमेंट 15 ॾींहं अॻ में हिकिड़ी रिपोर्ट जारी करे छॾी आहे, जिन नासा जी मदद सां ऐं पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जी मदद सां स्पाटियल एनालिसिस जेका थींदी आहे सैटेलाइट जे ज़रिए पाणी जी सॼी जेका फैलाव थी वियो आहे सिंध जे अंदरि, हुन सॼे जी उन्हनि मैपिंग कई आहे। उन्हनि मैपिंग जा जेको आहे सो सॉफ्टवेयर जे ज़रिए कंटोर्स वठी करे उनजो एरिया मापे उन्हनि सॼो इहो ॿुधायो आहे त केतिरी एराज़ी ते, माना लॻभॻि 69 लख एकड़ एराज़ीअ सिंध जी ज़रई ज़मीन ते पाणी भेजी वियो आहे।
इहा हुननि खे ख़बर पइजी विया, सीएम साहब खे अञा ताईं ख़बर न पई आहे। टंडरेजाम जी यूनिवर्सिटी जो प्रोफेसर आहे डॉक्टर अल्ताफ सियाल साहब, जी उन वटि सैटेलाइट जी उहा एक्सेस आहे, उहो रोज़ फेसबुक ते पंहिंजी अपडेट्स रखे पियो पाणी जी छा सूरत हाल आहे। सीएम साहब खे अञा ताईं इहा ख़बर कोन्हे त पाणी जी सूरत हाल केतिरी आहे, छा आहे ऐं छा थींदो। हिननि खे कट ॾियण जे लाइ मंछूर बंद खे, एफपी बंद खे कट ॾियण जे लाइ उते आबपाशी जी ज़रूरत कोन पई, उते ओॾी महिल हिननि जा फ़ैसिला थी विया, कट लॻी विया। ख़ैरपुर नाथन शाह ॿुॾी वियो, गोज़ो ॿुॾी वियो, मथे जेको आहे सो जोही खां वठी करे सभु जेके इलाइक़ा आहिनि, कुबो, शदाब कोट, इन पासे जेके ॻोठ आहिनि उहे सभु ॿुॾी विया। गाजी खुआवड़ ॿुॾी वियो, वारह जा भर पासा ॿुॾी विया, नसीराबाद जा भर पासा ॿुॾी विया, दादू ताईं जेको आहे सो शहर ॿुॾा। ठीक पर सीएम साहब खे हींअर आबपाशी अमलदारनि जे हुकुम जी ज़रूरत आहे, उन्हनि जे फ़ैसिले जी ज़रूरत आहे त 0 पॉइंट ते कट कीअं लॻे ऐं उते कट लॻे या न लॻे। जी जॾहिं त उते बाअसर माण्हू, कल्ह जी बि रिपोर्ट इहा आहे त उते माण्हुनि खे अची करे पादर हणाया अथऊं, उन्हनि सां जेको आहे सो विढ़िया आहिनि ऐं उहे कंहिंजी सरपरस्ती में विढ़िया आहिनि, केरु वठी आयो आहे इहा बि सीएम साहब खे शायदि ख़बर कोन्हे। सीएम साहब खे इहा बि ख़बर कोन्हे त इहे सभु जेके मामला आहिनि, इहे हेॾो सारो जेको वॾो मामिलो थियो आहे, उन में एक्सपर्टीज़ किथे आहिनि, उन में बासलाहियत माण्हुनि जे मशवरनि जे लाइ का टीम जुड़ी आहे जंहिंसां वेही करे इन ते, भला इन ते ई छॾियो, हींअर जेको पाणी भेजी वियो आहे इहो पाणी कीअं निकिरंदो। मूंखे सिर्फ़ु केर बि इहो ॿुधाए त हिकिड़ो त जेॾी महिल पाणी पंहिंजे वहकिरे सां तेज़ी सां हलंदो आहे त उनखे त तव्हां रस्ता ॾींदा, सिम नालनि मां इन्हनि मां कढंदा अची दरिया में विझी करे, या किथे जेको आहे सो सिम नालनि खां खणी LBOD या RBOD मां वञी करे अॻिते पास कराईंदो। पर हाणे जेको उहो पूरे जे पूरो शहरनि जो चौधारी पासा जेको आहे खणी करे उहो फैलिजी वियो ठीक आहे। हाणे हुनजो वहकिरो बंदि थी वियो आहे, उहो हिकु हंधि फैलिजी हुन पंहिंजी ढंढ ठाहे छॾी आहे। उनखे पाणी खे ख़तमु करण लाइ तव्हां वटि टेक्नोलॉजी का आहे, उन ते को कंहिंसां सलाह मशवरो कयो आहे, या बसि कुदरत जे आसरे छॾे ॾींदो त जेको ज़मीन खयो, जेको आसमान ते ठीक एवापोरेट थी वियो उन ते ईंदो। भट्टी साहब तव्हांखे इंटरप्ट कयां थी। तारिक टालपुर साहब असांखे जॉइन कयो आहे। टालपुर साहब, गुफ्तगू त इनाम भट्टी साहब जी ॿुधी यकीनन मिसमैनेजमेंट आहे तमामु घणी, इन तमामु सॼी सूरत हाल खे जंहिं तरीक़े सां हैंडल करणु घुरिजे आहे। शायदि कोताहियूं सिंध जो वॾो वज़ीर हाणे एडमिट करे थो त ग़लतियूं कोताहियूं थियूं आहिनि असांखां, इहे छो थियूं, न थियणु घुरिजनि, हा या थी बि वयूं त हाणे फौरी तौर हिननि जो अज़ालो खे मुमकिन बणाए वञे, उहा सूरत हाल बि असांखे नज़र नथी अचे। छा चवंदव? महिरबानी सभिनी, तव्हां मूंखे लाइन ते वरितो। एक्चुअली आउं तव्हांखे कुझु फैक्ट एंड फिगर ॿुधाइणु चाहियां थो। जी उहे इहे आहिनि त 1100 मिलीमीटर बारिश एवरेज सिंध जे हर हिकु इंच ते पई आहे। 1100 मिलीमीटर बारिश का नंढी मामूली बारिश कोन्हे, तमामु वॾी हिकिड़ी आफ़त हुई असांजे सूबे ते, जेका माना हिकिड़ी बारिश जे सूरत में वसी आहे। उन खां पोइ जॾहिं सीएम साहब खे जेको आहे सो टारगेट कयो वञे थो, सीएम साहब खे तनक़ीद जो निशानो मनायो वञे थो, सीएम साहब को ख़ुशी मां पंहिंजो हल्को दरिया पाणी जे हेठां कोन आंदो अथसि। सीएम साहब जो सॼो हल्को सिर्फ़ु 2 शहर सीएम साहब जे हल्के जा बचिया आहिनि, सेवण ऐं भानसैदाबाद, बाक़ी मुकमल 12 जी हिसियूं पाणी जे हेठि आहिनि। उहा हिकिड़ी आफ़त हुई, हिकिड़ी कुदरती आफ़त खे जेकॾहिं तव्हां कंहिंजी माना नाअहली या मिसमैनेजमेंट जो नालो ॾींदा, इहो हिकिड़ो तमामु घणी ज्यादती थींदी। सीएम साहब जेको आहे सो 24 कलाक माण्हुनि जे विच में रहे थो। असां MPN सभिनी सां राब्ते में, जंहिंखे जेतिरी ज़रूरत आहे जंहिं बि शइ जी सीएम साहब उन शइ खे प्रोवाइड करे थो। बाक़ी हाणे बारिश ऐं मींहुं इहा जेकी आफ़त आहे, इनखे को हिकिड़ी पंहिंजो जेको तरक़ी पज़ीर मुल्क आहे, असांजो हिकिड़ो नंढो सूबो आहे, उनजी महदूद उन सूबे जा वसाइल आहिनि। एक्चुअली प्रॉब्लम इहो आहे त सिंध में ओवरऑल एवरेज 1100 मिलीमीटर बारिश पई आहे, जिथे जिथे सिंध जे हर इंच ते 1100 मिलीमीटर बारिश खे जेकॾहिं अमीं काउंट कंदा फुटनि में, त उहो 100 फुटनि में थिए थी। तंहिंखां पोइ जेको आहे सो असांजो मूनसून पीरियड आहे 2 महीननि जो। अॻे 2 महीननि में बारिश जेका थींदी हुई था, वधि में वधि 100-150 मिलीमीटर खां विदिन बारिश पूरे सिंध में कोन पवंदी हुई। हाणे जॾहिं 1100 मिलीमीटर जी करे आफ़त अव्हांजे मुल्क ते वसे मींहं जी सूरत में, त उनखे केरु थो मैनेज करे सघे। जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, जे तव्हां जापान खे ॾिठो, अमेरिका खे ॾिठो, चाइना खे ॾिठो, उहे बि हेॾी वॾी आफ़त खे मैनेज नथा करे सघनि। असांजो हिकिड़ो नंढो हिकिड़ो सूबो आहे, असांजो हिकिड़ो तरक़ी पज़ीर मुल्क आहे, असांजा हिकिड़ा महदूद वसाइल आहिनि। महदूद वसाइल जे बावजूदि बि जेको आहे सो सिंध हुकूमत, सीएम सिंध साहब तमामु घणो जेको कमु करे रहियो आहे। सीएम सिंध असां सभिनी MPS सां कॉन्टेक्ट में आहे, असीं ग्राउंड ते मौजूदु आहियूं, असीं माण्हुनि सां गॾु आहियूं ऐं असीं माण्हुनि सां राब्ते में आहियूं। हर शइ जेका माण्हुनि खे जिथे जिथे ज़रूरत पवे थी, हालांकि असांजो रिलीफ जो कमु सुस्त ज़रूरु आहे,
उनजो वजह इहो आहे त असांखे टेंट न पिया मिलनि। राशन असां हर माण्हू खे पुॼायो आहे, पर टेंट जेके आहिनि ते टेंटनि जी तमामु घणी खोट आहे। सिंध हुकूमत वटि उन टाइम 86,000 टेंट अवेलेबल हुआ जेके माण्हुनि में डिस्ट्रीब्यूट थी चुका आहिनि, पर असांजो टेंटनि जो टारगेट आहे 10 लख। असांखे जीअं उहे टेंट प्रोवाइड थियनि पिया असीं उहे माण्हुनि खे टेंट ॾियूं पिया। सीएम साहिबु जेको आहे सो पंहिंजो हल्को जेको सॼो सीएम साहिबु जेको आहे पाणी जे हेठां आहे सीएम साहिब जो हल्को। सीएम साहिब जा सिर्फ़ु 2 शहर बचा आहिनि, यूनियन काउंट जेको आहे सेवन सिटी ऐं भान सईदाबाद, बाक़ी 10 जे सीएम साहिब जूं पाणी जे हेठां आहिनि। हाणे सीएम साहिबु कीअं पंहिंजो हल्को जेको आहे ॿोड़ाईंदो या सिंध कीअं ॿोड़ाईंदो, इहा मुनासिबु ॻाल्हि ई कान्हे। बहरहाल थी सघे थो किथे का इरीगेशन जी डिपार्टमेंट जी नाली ज़रूर आहे, पर हुन में हुकूमत जो को बि ॾोह कोन्हे। असां पंहिंजी फील्ड में मौजूदु आहियूं, असीं माण्हुनि सां कॉन्टेक्ट में आहियूं। मुंहिंजो पंहिंजो हल्को जेको आहे सो उहो पाणी जे हेठां आहे। 4 खां 5 फुट पाणी जेको आहे सो मुंहिंजे इलाइक़े में मौजूदु आहे, अञा ताईं मौजूदु आहे। ज़मीननि में पाणी मौजूदु आहे, माण्हुनि जे घरनि में पाणी मौजूदु आहे। माण्हू रोड साइड ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि पिया, पर बराड़ हिकिड़ी आफ़त आहे। आफ़त खे उन तरीक़े सां मैनेज कबो ऐं अलाह खां दुआ घुरूं था ॿीहर जेको आहे सो अहिड़ियूं बारिशूं असांजे मुल्क ते न वसाए। जी टालपुर साहब, तव्हांजो जेको मौक़िफ़ आहे उहो बिल्कुलु ठीकु आहे। सीएम असांखे नज़र बि अचे थो। आपाशी खातो जी तव्हां कोताही जी ॻाल्हि कई। आपाशी खातो कंहिंजे अंडर में आहे? हर साल अरबें रुपयनि जा जेके फंड रिलीज़ थियनि था, आपाशी खातो सिम नालनि जी सफ़ाई न कराए सघियो, बंदनि जी मज़बूती में उन्हनि जी लापरवाही नज़र अचे थी। 2010-11 वारी सूरत हाल खां पोइ इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो वियो, बिल बि पास थियो, कमेटी बि ठही त पाणी जा जेके कुदरती लिंग आहिनि उहे बहाल कराया वेंदा, क्लियर कराया वेंदा। उन्हनि ते कब्ज़ा बि हुकूमत अञा ताईं ख़तमु न कराए सघी आहे। इन जो बि जवाबु ॾिजो। गॾोगॾु इन ॻाल्हि ते बि पंहिंजी वज़ाहत ॾिजो त RD 211 खां जेको कट वारो मामिलो आहे उहो तमामु घणो तकरारी बणिजी चुको आहे। जी मैडम, महिरबानी। असल में हाणे प्रॉब्लम तव्हांखे ॿुधायां त 1100 मिलीमीटर बारिश असांजा जेके सिम नाला आहिनि उहे 1100 मिलीमीटर बारिश जी कैपेसिटी जा कोन ठहियल आहिनि। असांजा सिम नाला जेकॾहिं ठहियल आहिनि या LBOD ठहियल आहे, उहा वधि में वधि हुनजी मैक्सिमम जेका कैपेसिटी आहे 1.5 खां 200 मिलीमीटर बारिश सस्टेन करे सघे थी। बाक़ी जेके पुराणनि ते जीअं तव्हां ज़िक्र कयो कब्ज़ा आहिनि, पुराण ते को बि कब्ज़ो कोन्हे। पुराण मुंहिंजे हल्के मां गुज़रे थो। पुराण ते जेकॾहिं थोरी घणी इंक्रोचमेंट आहे त उहा बि जुडे शहर में आहे। उनखे बि इनशाला असीं जीअं ई असां आफ़त ख़तमु थींदी, पाणी घटि थींदा त असीं उहा इंक्रोचमेंट जेका आहे असां मुकमल ख़तमु कराईंदासीं। ज़ाहिर आहे जेके हेॾो वॾो बजट जी तव्हां चयो आहे उन बजट ते कमु ज़रूरु थियो आहे। 2011 में जॾहिं हेवी रेन्स पिया हुआ असांजे इलाइक़े में, LBOD ते घटि में घटि 15 खां 20 ब्रिचिस पिया हुआ। उन में झूलो तलको बि हो, उन में ॿिया इलाइक़ा बि हुआ, थर जो इलाइक़ो बि हो, बदीन जा इलाइक़ा बि हुआ, पर हींअर LBOD में को बि जेको आहे सो ब्रिच न पियो आहे। उनजो सबबु इहो आहे माण्हू इरीगेशन डिपार्टमेंट यकीनन उन ते पंहिंजो कमु कयो आहे ऐं उनजो ब्रिच न पवण जो असांखे मुंहिंजे इलाइक़े खे ज़रूरु नुक़सानु थियो, छो जो पुराण पाणी न पियो कढे। पुराण खे LBOD रोकियो बीठी आहे। पुराण जेको कुदरती हिकिड़ो नेचुरल वहिकिरो हो, दरियाई वहिकिरो जेको अलाह जी तरफ़ां असांजे इलाइक़े खे हिकिड़ी नेमत मिलियल हुई, उहो जेको आहे सो LBOD जे निकिरण खां पोइ उहो असांजो जेको आहे सो पाणी स्टॉप थी वियो। इन जे करे ई जेको आहे सो असांजो इलाइक़ो ॿुॾल आहे। जेकॾहिं LBOD जी आफ़त असांजे क़द में न पियो आहे, इहो बि हिकिड़ो मार्शला जे दौर में असांखे गिफ्ट मिलियो सिंध खे। LBOD अर्ली 80s जो जेको आहे सो मनसूबो आहे जेको व्यापदा वारनि जे तरफ़ां हो। उन खां पोइ उन टाइम कंहिं माण्हू रिजिस्ट न कयो, चयो मार्शला हुई। तंहिंखां पोइ जॾहिं मुशरफ जो दौरु आयो, सिंध हुकूमत हिनखे ऑन कोन पे कयो LBOD खे। मुशरफ दौर में जॾहिं अरबाब ग़ुलाम रहीम वज़ीर आला सिंध हो, उन इन मनसूबे खे ऑन कयो, वापदा खां वरितऊं ऐं सिंध हुकूमत जे हवाले कयूं। ज़ाहिर आहे वापदा असांखे जेको आहे सो फंडिंग कोन थी करे, फंडिंग सिंध हुकूमत बि करे थी। LBOD खे जेको मेंटेन करे पई सिंध हुकूमत पंहिंजे बजट मां मेंटेन करे पई। वापदा जेको मनसूबो ठाहे असांजे हवाले करे, मोबाइल सिलाइन वाटर खारे पाणी जो मनसूबो आहे जेको सिर्फ़ु नवाबशाह जो पाणी, सांगड़ जो पाणी ऐं कुझु मिरपुखा ज़िले जो पाणी खणंदी। हीअ को बारिश लाइ ठहियल मनसूबो कोन हो, पर हाणे हिन में असां बारिश जो पाणी छॾे ॾिनो आहे। असां सां वॾी ज़्यादती वापदा वारनि इहा कई आहे त 4 जॻहनि तां पुराण खे जेको आहे सो कट ॾेई बंदि करे हुन LBOD गुज़ारे विया आहिनि। जेकॾहिं अॼु बि पुराण पंहिंजी उन कंडीशन में मौजूदु हुजे हा त हीअ हेॾी वॾी आफ़त असांजे इलाइक़े में कोन अचे हा। हुतां हाकड़ो जेको उमरकोट वारी साइड खां आहे, जे नवकोट शहर खे ॿोड़ियो आहे, ॿिया मुख़्तलिफ़ इलाइक़ा ॿोड़िया आहिनि, उनखे बि जेकॾहिं बंदि कयो वेठी आहे, LBOD बंदि कयो वेठी आहे। न पुराण खे बि रस्तो LBOD ॾे ऐं न ई हाकड़े खे रस्तो थी ॾे। बाक़ी तव्हां 0.211 RD जी ॻाल्हि कई। 211 RD जेको आहे सो हुकूमत बिल्कुलु इन ॻाल्हि ते बज़िद हुई। ऐं पाण मीटिंगनि में हुउसि त CM साहिब बि मुक़िफ़त बाबा हितां एनी हाउ कट लॻायो वञे, छो जो LBOD पंहिंजी कैपेसिटी खां 9 फुट पाणी मथे खणी रही हुई। कैपेसिटी LBOD जी 13 फुट आहे। जॾहिं बारिशूं थियूं LBOD 22 फुट ताईं जेको आहे सो पाणी खयो पिए।
इरिगेशन डिपार्टमेंट खे एडवाइजरी जारी कई जेको 3 ज़िलनि ते हुई, जंहिंमें बदीन बि हो, जंहिंमें मिरपुर ख़ासि बि हो ऐं थरजो। उन खां पोइ एडवाइजरी में इहो उन्हनि शो कयो त बाबा इन किथे बि कंहिं बि जॻह ते LBOD खे ब्रीचिस पइजी सघनि था, इन करे डिप्टी कमिश्नर खे चयो तव्हां माण्हुनि खे जेको आहे सो तव्हां हटायो या हिकिड़ो अलर्ट जारी कयो वियो। सडनली जेको आहे LBOD खां ओरियां जेको बदीन साइड ते टंडे बागे साइड ते कोटमी जान मोहम्मद वटि हिकिड़ो पुराण खे ब्रीच पइजी वियो। पुराण खे ब्रीच पवण साण ई जेको उहो पाणी डाइवर्ट थी वियो, जेको बदीन जूं 5-7 यूनियन काउंसिल वञी हुनखे ॿोड़ियईं ऐं LBOD जी सतह जेका आहे सा 2 फुट डाउन थी वई। जेकॾहिं इहो ब्रीच न पियो आहे पुराण में त आउं तव्हांखे गारंटी सां चवां थो त इहो किथां न किथां LBOD में कंहिं न कंहिं जॻह ते ब्रीच लॻियो आहे। 211 RD जो इहो आहे 211 RD खां पोइ जेको आहे सो तव्हां ॾिसो त LBOD खे हिकिड़ो मैन मेड तरीक़े सां खणी विया आहिनि वापदा वारा ऐं उते पुराण खे कटे छॾे विया आहिनि। उन खां जेकॾहिं 211 RD ते जेकॾहिं कट लॻे थो त उहो पाणी डायरेक्ट शकू डंड में वञे थो। पर इरिगेशन डिपार्टमेंट जी जेका टेक्निकल टीम हुई, जेका सिंध हुकूमत जेका आहे सा चीफ इंजीनियर ते मुश्किल जिथां जिथां उहा टेक्निकल टीम एडवाइस कंदी उन जॻह तां जेके आहिनि से कट लॻाया वेंदा। उन जॻह ते मुख़्तलिफ़ जॻहनि ते कट बि लॻाया विया, जंहिंमें सेवण जो मिसाल आहे, ॿिया बि काफ़ी तव्हां जॻह मौजूदु आहिनि। पर 211 RD ते हुननि कट ॾियण जी मुखालफ़त कई। हुननि इन करे मुखालफ़त कई त बाबा जेकॾहिं 12,000 क्यूसिक पाणी LBOD खणे पियो त असीं बिला वजह कट कोन ॾींदासीं। कट ॾियण सां इहो हो त पाणी पुराण में ज़रूरु वञेव आहे। उते आसे पासे में ॻोठ मौजूदु आहिनि, आबादियूं आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं ज़मीनूं आहिनि, ऐं थरकोल जो रोड आहे। उहो यकीननि पाणी जे हेठां अचे छो 12,000 क्यूसिक वॾी पाणी जी अमाउंट आहे ऐं यकीननि उन इलाइक़े खे नुक़सानु करे आहे। उते जे मक़ामी माण्हुनि उन ॻाल्हि ते रेजिस्ट कयो ऐं उन टाइम जेको आहे सो इरिगेशन डिपार्टमेंट मौजूदु हो ऐं कानून नासिक करण वारा इदारा मौजूदु हुआ। पर उते 500,000 माण्हू 0 पॉइंट ते अची वियो। उन चयो बाबा या त जेको आहे सो कटणो या असांखे जेको आहे सो बहरहाल माण्हुनि जी रेजिस्ट जे करे जेको आहे सो उहो कट इरिगेशन डिपार्टमेंट न हयो। भट्टी साहब, टालपुर साहब जी ॻाल्हियूं तव्हां ॿुधूं, एतिराफ़ कनि था त ज़ाहिर माण्हू तमामु घणे अंग में मुतासिर थिया आहिनि ऐं जेका फ़राहमी आहे सामान जी उहा तमामु घटि तादाद में थी आहे। पर उन बावजूदि उन्हनि जो चवणु आहे त जेका जेका असांखे सामान मिलंदो थो वञे असां मुनसिफ़ाणे तरीक़े सां उनजी विरासत कयूं पिया। सभिनि पहिरीं त मीर साहब जेके ॻाल्हियूं कयूं उन में हिकिड़ी शइ जो ज़हन में रखणु खपे त 3 महीना अॻु में मौसमियात खाते, NDMA ऐं इंटरनेशनल इदारनि जेके आलमी माहौलियाती इदारा आहिनि उन्हनि निशानदेही करे चुका हुआ त गैर मामूली बरसातूं पवंदियूं ऐं उन जे लाइ एडवांस में हिननि खे वरी ख़ुदि पाण सिंध सरकार 2011 खां 13 ताईं हिकिड़ी स्टडी कराई हुई इंटरनेशनल कंपनी खां, जंहिंखे हिननि अरबा रुपया ॾिना हुआ। हुननि 2 पासा इंडस रिवर जा 2 पासा जेको हुते जेको आहे सो टोड़ी बंद ते जेको कट लॻो हो उन खां पोइ जेका उहा दरियाही ॿोॾ हुई उहा उन जा सबब ऐं हेॾां ही पंहिंजो सॼो जेको असांजो LBOD आहे उन ते सॼी हुननि स्टडी करे ॾिनी। हुननि उन जा नुक्स बि आइडेंटिफाई करे ॾिना। हुननि उन्हनि खे सभिनी जेके बंद आहिनि उन्हनि जी बि कैपेसिटी वधीक करण जे लाइ मथां वधाइण जे लाइ उहा बि स्टडी करे ॾिनी। जिते जिते उन्हनि ते रुकावटूं अंदरि दरिया जे अंदरि जेके रुकावटूं उन्हनि जी बि सॼी उन्हनि निशानदेही करे ॾिनी। पर हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत उन्हनि मां कंहिं ते बि एक्शन न खयो। ॿियो जेको मीर साहब चए थो त 1100 मिलीमीटर डेवलप्ड कंट्रीज़ खे त छॾियो, साईं मुंहिंजा बांग्लादेश में 2500 खां 3000 मिलीमीटर बरसाति पवंदी आहे। श्रीलंका में 2000 खां 2200 मिलीमीटर बरसाति पवंदी आहे। मलेशिया में 2200 खां 2800 मिलीमीटर बरसाति पवंदी आहे। उते त अहिड़ो को बि मसइलो कोन थो थिए। डेवलप्ड कंट्रीज़ खे त छॾे ॾियो, हुते त टॉर्नाडोज़ ऐं अलाए छा छा जेको आहे सो वॾा वॾा साइक्लोन्स ईंदा आहिनि। उन खां पोइ बि बहाली उन्हनि जी जेका आहे तेज़ थींदी आहे। पर ऐं हिननि जी जेको जेकॾहिं ॻाल्हि करियूं बांग्लादेश, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, उन्हनि जो ई रेस्क्यू ऐं रिलीफ जो जेकॾहिं मैकेनिज़म ॾिसो त उहो सॼे जो सॼो तमामु एतिरो फास्ट हूंदो आहे जो हुननि सभिनी शयुनि खे मुंहुं ॾियणु, हुननि वटि सॼा वसीला उते कतब आणणु, उन्हनि सभिनी डिसीशन्स में एक्सपर्ट्स जूं राय वठणु उहे सभु शामिल हूंदियूं आहिनि। असां वटि जीअं मूं सवेर ॿुधायो न त सिंध हुकूमत हींअर बि CM साहब जॾहिं चए थो त असां हींअर त इहो अंदाज़ो कोन था करे सघूं त केतिरे एरिया में पाणी केतिरो बीहजी वियो आहे। सिर्फ़ु ऐलानिया इहो चवंदा था रहनि त जिते जिते पाणी बीहजी वियो आहे 3 महीननि खां 6 महीना लॻी सघनि था। पर 3 महीननि खां 6 महीना लॻी सघनि था
त अॼु जे दौर में जदीद टेक्नोलॉजी आहे, दुनिया खां पुछी वठो त इन पाणी खे कीअं कबो, छा कबो, छा छॾे ॾींदो? ही पुराणो ज़मानो थोरी आहे, 42 वारी ॿोॾि थोरी आहे जो जिन शहरनि जे चौधारी ॿोॾि में पाणी अची वियो उन्हनि शहरनि जा जर ख़राब थी विया, उनजो सॼो ज़ेर ज़मीन पाणी जो सॼो सिस्टम ख़राब थी वियो, ज़मीनूं ख़राब थी वियूं। अॼु जे जदीद दौर में पाणी खे कीअं निकाल कबो, काॾे कबो, उन जे लाइ टेक्नोलॉजी मौजूदु आहे। ही ख़ुदि जेके पंहिंजूं आइलैंड गैस कंपनियूं आहिनि, उन्हनि जे आइलैंड गैस कंपनियुनि में हिकु वेल ते 10,000 मिलियन क्यूबिक फीट जेको आहे सो तेल सां गॾु पाणी जेको पाणी निकिरंदो आहे, प्रोड्यूस वाटर, उहो वापसि साॻियो ई उन में ज़मीन में इंजेक्ट कंदा आहिनि। उहे इंजेक्टर्स जेके आहिनि, हाई टर्बाइन पंप्स जेके आहिनि, उहो पाणी खे वरी वापसि जेको आहे 300-400 मीटर्स ताईं हेठि वञी करे इंजेक्ट करे पाणी खे जेको आहे ॿाहिरि न उछलाईंदा आहिनि। न त ईअं जेके तव्हांजा ई तेल गैस जूं कंपनियूं रुॻो हिते ढंढूं ठाहे छॾनि। त उहो हिकिड़ो टेक्नोलॉजी आहे। ॿियो, जिते जिते तव्हांखे जेकॾहिं महसूसु थिए थो त हितां पाणी न निकिरी सघंदो, उनजो को रस्तो कोन्हे, त उते यकदमि ढंढूं ठाहे ॿियूं। उते तव्हां हथरादू, पंहिंजे अॻे ॻोठनि में छा हूंदो, हर ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ो जेको हूंदो हो ढंढ या खॾ लॻी पई हूंदी, त सॼे जॾहिं असां वटि ड्रेनेज सिस्टम न हो ॻोठनि में, त उहो पाणी निकाल करे उते वञी गॾु कंदा। त हींअर बि इमीडिएट जेको डिस्कशन आहे उहो इहो आहे त CM साहब जो कमु बिल्कुलु इहो सुठो आहे, वञे पियो, दौरा करे पियो, ॾिसे पियो, पर उन सां गॾोगॾु टेक्निकल एक्सपर्टीज़ इन्हनि सभिनी शयुनि जो रिलीफ ऐं शयूं जेके सही नथियूं थियनि, दुरुस्त रूप में नथियूं थियनि। मंछुर ढंढ खे 107 जेॾीमहिल RL ते पहुतो त हुनजो मैन्युअल चए थो त हुनखे दरिया में वहाइणु खपे, दानिस्तर तांबे, अड़ल तांबे। ऐं ॿियो, हिन वक़्तु ताईं जेको सिंधवा जेको RBOD जो 1 फेज़ आहे, उन फेज़ 1 जो सईदाबाद खां, भान सईदाबाद खां पहिरीं जेका एंट्री आहे हुनजी सेवण ऐं भान सईदाबाद जे विच में दरिया में, उहो हिन वक़्तु ताईं उनखे कोन वहायूं, छाकाणि पाणी जो सॼो फ्लो खणी आया मंछुर में। जॾहिं सॼो फ्लो तव्हां मंछुर में खणी आयो त CM साहब खे छाकाणि त यकीन हो त मंछुर जी असां कैपेसिटी वधाई आहे, उनजा बंद जेके आहिनि असां वॾा कया आहिनि। ऐं उहो जॾहिं उन में पाणी उन टाइम ते जॾहिं सिंधु दरिया में मथां खां ॿोॾि वारी सूरत हाल न हुई, 1.5 लख ऐं 2 लख क्यूसिक्स जे विच में पाणी तव्हां वटि सेवण वटि हलियो पए, त उते तव्हां वटि गुंजाइश हुई त मंछुर जा दरवाज़ा सभु मुकमिल तरह ते खोले छॾिजनि त मंछुर जो पाणी निकिरंदो रहे। ऐं मथां चुखी ताईं ऐं पंहिंजो बलूचिस्तान वारो पाणी जेको कची पुल, झलमगसी, कुबो सईद खान, शदाब कोट, गाजी खुआवट, वारह खां जेको थींदो, हमल मां थींदो अची करे जेको मंछुर में पए पियो, त उनजो बि एतिरो दबाव न वधे आहे। पर सूरत हाल छा थी, जॾहिं तव्हां हिते बि पाणी गॾु करणु शुरू कयो, पोइ हिते AFP बंदि थिए ऐं हेरदीन ड्रेन जेको आहे सो उनजो फ्लो उन ते जेको आहे सो वधणु शुरू थी वियो। ऐं हेॾां वरी जेको आहे सो तव्हां वटि दरिया में पाणी बि तेज़ी सां जॾहिं वधणु शुरू थी वियो, त तव्हां वटि रस्तो ई बंदि थी वियो जो तव्हां मंछुर मां पाणी डायरेक्ट जेको आहे दरिया में निकाल करे सघो। पोइ जॾहिं 123 RL ते तव्हांजो पहुतो आहे मंछुर, त उन वक़्तु तव्हां वटि ॿियो को रस्तो ई कोन हो, छाकाणि सिंधु दरिया में उन वक़्तु 3 लख ते सेवण वक़्तु जेको आहे सो हले पियो क्यूसिक्स पाणी जो वकिरो। ऐं हेॾो तव्हांजा दर ओतिरो जेकॾहिं खोलनि त रहंदो, उबतो वापसि दरिया वहे आहे। तंहिंजे करे पोइ नतीजे में हिननि खे कट ॾियणा पिया। ऐं उहे कट जेके बि ॾिनऊं, उन में यकीनी तौर ते बिल्कुलु CM साहब जा पंहिंजा इलाइक़ा, उन में झांगारा, बाजारा, वाहोड़ खां वठी करे ख़ैरपुर नाथन शाह वीदे, भान सईदाबाद जेको आहे सो उहो ॿुॾंदे ॿुॾंदे बचो, उन्हनि खे माण्हुनि कीअं बचायो, उहे सभु शयूं जेके आहिनि। पर इन्हनि सभिनी में आउं चवां थो त वक़्त सिर उन टाइम ते जॾहिं 3 महीना अॻु में इहा तव्हांखे नोटिफिकेशन मिली हुई, त उन वक़्तु एक्सपर्ट्स जी, पुराणा पाणी जा माहिर, ख़ुदि मक़ामी उते इलाइक़नि जा मालिक माण्हू जेके उते रहनि था पिया, जीअं मिसाल टालपुर साहब खे पंहिंजे इलाइक़े जी, हाकड़े जी ऐं उनजी पंहिंजी प्राण जी, ऐं हाणे जेका उनजे मथां LBOD ठही आहे, उनखे थी सघे थो पाणी जे माहिरनि खां वधीक ॼाण हुजे। त इन्हनि ई माण्हुनि जो कमु आहे जेके उते वेही करे सॼी उनजो हिस्टोरिकल बैकग्राउंड ॿुधाईंदा। पोइ उनखे जॾहिं ॿुधायो वेंदो त हेतिरे पाणी जो आहे, एतिरो अची सघे थो, उनखे कीअं निकाल कबो, त तॾहिं इहे डिसीजन वठिबा आहिनि। आउं इहो थो चवां सिर्फ़ु सही फ़ैसिला न करणु। ऐं उनखां पोइ हाणे बि जेका ख़राबी थिए थी उहा इहा आहे त उन वक़्तु तव्हां जेॾीमहिल रुॻो ऐलान करे छॾिया त शहर ख़ाली कयो, फलाणो ॿुॾे थो, तव्हां को बि पहिरीं बंदोबस्तु न कयो माण्हुनि खे बचाइण जे लाइ। माण्हुनि खे त छॾियो, तव्हां सरकारी ग्रिड स्टेशन्स ॿुॾियूं पए, पंहिंजो गुदाम पाणी जा ॿुॾा पए, झुॾे जो सॼो कणिक जो गुदाम जेको आहे सो ॿुॾो पियो आहे, ख़ैरपुर नाथन शाह जो सॼो कणिक जो गुदाम ॿुॾो पियो आहे। ईअं सभिनी शहरनि जा तव्हां उन्हनि जो एडवांस में को बि का बंदोबस्तु न कयो, माण्हुनि खे त छॾियो, सरकारी मिल्कियतूं तव्हां न बचायूं। उनखां पोइ वरी हाणे जेको रिलीफ जो कमु आहे, उन रिलीफ जे कम में बि हेठि ताईं अञा ताईं तव्हांजी मशीनरी जेका आहे, जेको रेवेन्यू डिपार्टमेंट आहे, मुख़्तियारकार, DC, AC सभु जेके आहिनि, उहे अञा ताईं ख़ुदि पाण CM चए थो
त असांखे ज़रूरत आहे इन्हनि सभिनी खे जेको आहे सो सिखण जी ऐं सम्झण जी। अञा ताईं उन्हनि खे जेकॾहिं सिखण सम्झण जी ज़रूरत आहे त ही हेतिरा सारा पढ़ी लिखी जॾहिं अची वेहनि था हू सभु मैन्युअल्स पढ़ी आया आहिनि, पर मसइलो छा आहे त हिकिड़ी जेका रवायत पइजी वई आहे न त अवाम जी ख़िदमत करण वारो जज़्बो, पाण खे नौकर सम्झणु, उहो चाहे वोट वठी नुमाइंदो थींदड़ जेको आहे असेंबली में पहुचे थो उहो हुजे या जेको सरकारी मुलाज़िम आहे उहो पाण खे नौकर कोन थो सम्झे, उहो पाण खे सरकारी मुलाज़िम कोन थो सम्झे, उहो पाण खे आका ऐं मालिक थो जी सम्झे। उहो चाहे हिकिड़ो रुगो हेल्थ खाते जो जेको आहे न, उते जेकॾहिं तव्हां कंहिं इस्पताल में वञो त उते जेको नर्सिंग मेल नर्सिंग हुजे या जेको आहे सो उते जेकॾहिं वार्ड बॉय आहे त उनजी बि सूरत हाल ॾिसंदव, या DHO ऐं उते जेको आहे सो MS जी बि सूरत हाल ॾिसंदव त सभु साहिब आहिनि। सो साहिबनि खां साहिबी थींदी, साहिबनि खां मुल्क जे माण्हुनि जी ख़िदमत न थी सघंदी। CM साहब खे इहो रुगो सम्झ में अचणु खपे। जी ठीक, टालपुर साहब गुफ्तगू तव्हां ॿुधी, सही वक्त ते सही फ़ैसिला न कया विया, चाहे वो 3 महीना अॻु में जी वार्निंग हुजे या 2010-11 खां पोइ वारी सूरत हाल खां पोइ जी वार्निंग हुजे, त हुकूमत बर वक्त इंतज़ाम न करे सघी। हाणे मुंहिंजी गुज़ारिश तव्हां सां इहा आहे मैडम त जी हुकूमत जेका आहे सा प्लानिंग यकीनन करे थी, पर प्लानिंग जो मक़सदु इहो कोन हूंदो आहे जेकॾहिं असांखे जे प्रिडिक्ट रेन हुई उहा हुई बसि तक़रीबन 10% या 15% माना एक्स्ट्रा रेन पवण जी, पर जेकॾहिं 11% या 12 या 50% एक्स्ट्रा रेन जेकॾहिं अव्हांजे इलाइक़े में पवे थी, जेकॾहिं 50% एक्स्ट्रा रेन जेकॾहिं अव्हांजे इलाइक़े में हेवी रेन्स पवे थी त उनजी प्लानिंग कहिड़े तरीक़े सां माण्हू करे सघे थो। कुदरती आफ़त कुदरती आफ़तनि जी प्लानिंग त पॉसिबल ई कोन्हे। ज़रूरु हिकिड़ो अलर्ट जारी कयो वियो त बाबा हेवी रेनफॉल जेको आहे उहो हिल सिंध में या पाकिस्तान में थींदा, पर एतिरा हेवी रेनफॉल, एतिरी हेवी रेन जेका आहे इन जी प्रिडिक्ट यकीनन न को मौसमियात खाते वारे कई हुई, न कोई असांजी सोच में हुई। पर बहरहाल जॾहिं बलोचिस्तान जो सिंध हिकिड़ो हुई लो लाइन एरिया आहे, जेको बि सॼे मुल्क जो पाणी जेको आहे सो तक़रीबन सिंध में थो अचे। जीअं साईं जिन हालांकि टेक्निकल साउंड ऐं एतिरो कोन्हे, टेक्निकल नॉलेज मूंखे एतिरी कान्हे, पर जॾहिं साईं मंछर जो ज़िक्र कयो त 107 RL 107 RL जेका आहे सा मंछर जी आहे डेड लेवल, सम्झि जॾहिं 120 या 121 या 122 या 123 RL पाणी थियो, उन टाइम ई जेको आहे सो दरिया जो जेको आहे सो फ्लो राइज़िंग थी वियो। जेकॾहिं उन टाइम जेकॾहिं दरिया जो मंछर जो पाणी जेकॾहिं असीं छॾूं हा या कट लॻायूं आहे या एक्सपायर जेको बि करियूं आहे, उहो दरिया जो पाणी दुबारा अची हिन इलाइक़नि खे ॿोड़ियो आहे, छो जो दरिया उन टाइम तमामु घणो राइज़िंग ते हलियो पिए। बाक़ी रही प्लानिंग जी ॻाल्हि, प्लानिंग जेको आहे सो 2011 खां सिंध हुकूमत जी यकीनन इन शयुनि ते प्लानिंग हुई। हाणे असां वटि जेको आहे सो हींअर आऊं ख़ासि तौर ते जेको आहे सो पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं हींअर 2 अरब रुपए जो हिकिड़ो प्रोजेक्ट असांजे इलाइक़े खे ॾिनो आहे, जेके पुराण जा कुदरती वहिकरा बहाल कया वञनि। जीअं पुराण 5 जॻहनि ते जेको आहे सो LBOD बंदि करे वई आहे, उहे 5 ई जॻह जेके आहिनि साइफन ठाहे अंडरपास ॾेई उहो पुराण जो पाणी जेको आहे सो उनखे पुराण खे माना पंहिंजी मौजूदा शक्ल में बहाल कयो वेंदो, त जीअं LBO जो रूट अलॻि थी वञे ऐं पुराण जो रूट अलॻि थी वञे। पुराण उहो जॾहिं रूट असांजा मुकमल जेके तारीख़ी रूट जेके 7 सालनि जा रूट जेकॾहिं बहाल था थी वञनि त पोइ केतिरी बारिश पवंदी, उन सां असांजा इलाइक़ा ॿुॾण खां बची वेंदा। बाक़ी हाणे एतिरे वॾे मींहं जी एतिरी वॾी प्लानिंग जेको आहे सो केरु बि नथो करे। जॾहिं सोनामी आई जेके आहिनि से तव्हां ॾिठो हूंदो, थाईलैंड में आई या जापान में आई या ॿियनि मुल्क इंडोनेशिया में आई। हाणे एॾी वॾी सोनामी आहे, उन में लाखे जेके आहिनि से माण्हू वीचारा मरी विया हुआ, त आफ़तनि जी कॾहिं का प्लानिंग न थींदी आहे। बाक़ी सुस्ती कमी कोताही असीं पंहिंजे इदारनि खे सम्झूं था, अञा आहे उनखे असांखे वधीक जेको आहे सो उन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। टालपुर साहब वक्त घटि आहे, माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटियां थी, 3 टेन्योर आहे, अञा बि सुस्ती कमी या कोताही ते ॻाल्हाइजे त यकीनन इहा अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे। सिहत जे हवाले सां अगरि मुख़्तसिर टालपुर साहब मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, 2010 में जॾहिं 2010 में दरियाई फ्लड आयो, तव्हांखे ख़बर आहे राइट बैंक सॼो ॿुॾी वियो। 2011 में जेको लेफ्ट बैंक तव्हांजो ॿुॾी वियो। हीअ जेके कुदरतूं आफ़तूं आहिनि, 2020 में असांजो इलाइक़ो ॿुॾो एकी छॾे, वरी 22 में जेको आहे सो दोबारा इहे रेनफॉल थी असांजा इलाइक़ा ॿुॾा डिस्टर्ब थिया। यकीन गवर्नमेंट पंहिंजी जॻह ते प्लानिंग करे थी, पर हिकिड़ा गवर्नमेंट जा बि हिकिड़ा महदूद वसाइल हूंदा आहिनि ऐं हुकूमत जे बजट ते तमामु घणो जेको आहे बर्डन हूंदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि रिलीफ जे कमनि जी, रिलीफ जो कमु सुस्त ज़रूरु आहे असां वटि, पर असां रिलीफ जे कम ते बिल्कुलु हाणे फोकस्ड आहियूं। असीं यकीनन इहो बि करणु चाहियूं था जिन माण्हुनि जा घर कचा ॾठा आहिनि उनखे यकीनन घर बि ठाराए ॾींदासूं
ऐं जिन माण्हुनि जूं ज़मीनूं जेके आहिनि से ख़राब थियूं आहिनि या जिन वटि ज़मीन पोखण जो हुन वटि को वसीलो कोन्हे, सिंध हुकूमत उहे उन्हनि खे भाण ॾींदी, उनखे डीज़ल बि ॾींदी ऐं उनखे दोबारा उन जूं ज़मीनूं क़ाबिल काश्त कंदी। ऐं जेके माण्हू जिन जा घर ॾेई विया आहिनि कचा, उनखे दोबारा सिंध हुकूमत रिस्टोर करे उनखे घर बि ठाराईंदी। उन ते सॼी असांजी वर्किंग ऐं प्लानिंग हले पई। ऐं तंहिंखां पोइ जेकॾहिं तव्हां ॾिसो न, जेकॾहिं काफ़ी जेके आहिनि से असां वटि जेके आहिनि से फील्ड हॉस्पिटल्स खुली वियूं आहिनि असांजे इलाइक़े में, जेके उते कैंपस मौजूदु आहिनि। जीअं त को पेशेंट अचे थो उनखे क्विक जेको आहे असीं रिलीफ ॾियूं था। तव्हां सिंध टीम जी न्यूज़ जी टीम मोकिलियां, उनखे विज़िट करायां थो। जिथे जिथे बि असांजा कैंप्स इस्टेब्लिश थियल आहिनि उते हॉस्पिटल मौजूदु आहिनि, उते AC मुख़्तियारकार असीं पाण विज़िट कंदा आहियूं। हर हिकु माण्हू खां पुछंदा आहियूं बाबा तोखे खाधो मिलियो आहे, तोखे राशन मिलियो आहे या न मिलियो आहे। बाक़ी टेंट जी तव्हांखे ज़िक्र कयो, टेंटनि जी वाक़ई असां वटि कमी आहे। CM साहब जो इहो ऑर्डर हो बाबा जंहिं बि क़ीमत ते टेंट असांखे मिलनि असीं ॾियण लाइ तयार आहियूं। हाणे हेॾो वॾो इलाइक़ो बलोचिस्तान तव्हांजो सॼो ॿुॾल आहे तक़रीबन, ऐं जेको आहे सो साउथ पंजाब तव्हांजो डिस्टर्ब थियल आहे, सिंध तव्हांजो सॼो डिस्टर्ब थियल आहे। हाणे एॾी वॾी जेको आहे सो आफ़त खे यकीननि जेको आहे सो एतिरी कोन्हे वसाइल जो असां सभिनी माण्हुनि खे टेंट मुहैया करे सघूं। पर वधि खां वधि असांजी कोशिशि इहा आहे त पूरे जेके बि असांजा माण्हू डिस्प्लेस थियल आहिनि उन्हनि खे टेंट बि ॾियूं ऐं तंहिंखां पोइ उन्हनि खे रीस्टोर करे रिहेबिलिटेशन करे उन्हनि खे पंहिंजे घरनि में रहायूं ऐं उन्हनि खे हिकिड़ो प्रॉपर रोज़गार बि ॾियूं। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे थ्रू अॼु बि जेके आहिनि 34 खां 35 अरब रुपया विराया विया आहिनि, उहे फ्लड विक्टिम अफेक्टेड एरिया में ॾिना विया आहिनि। हर हिकु माई खे 25,000 रुपया जेको आहे बेनज़ीर प्रोग्राम जे थ्रू मिलनि पिया। कार्ड खां सवाइ शनाख़ती कार्ड ते उहे पैसा मिलनि पिया। ज़ाहिर उहे इन्हनि ई माण्हुनि खे मिलंदा हूंदा आहिनि जेके माण्हू असांजा मुतासिर थिया आहिनि। असीं कंहिं माण्हू खे अकेलो कोन छॾींदासीं। पीपुल्स पार्टी हमेशह पंहिंजे वर्करनि सां, पंहिंजे होटलनि सां, पंहिंजे सिंध जे माण्हुनि सां बीठल रहंदी, चाहे केॾी बि तकलीफ़ हुजे, चाहे केॾी मुश्किलात हुजे। ठीक भट्टी साहब, आखिरी सवाल तव्हां खां, वक्त खत्म थी चुको आहे प्रोग्राम जो। टालपुर साहब यकीनन फील्ड में ॾिठो बि वञे थो, ऐं टालपुर साहब जहिड़ा हिकु चंद ॿिया हूंदा जेके आवाम सां गॾु असांखे बीठल नज़र अचनि था हिन ॾुखी सूरत हाल में, पर मजमूई तौर सूरत हाल ईअं कोन्हे, ख़राबियूं तमामु घणियूं आहिनि। सिहत जे हवाले सां आख़िरी सवाल मुंहिंजो तव्हां खां, जेकॾहिं सिंध जी राजधानी कराची में डेंगी बेकाबू नज़र अचे थो त जिन जिन सॼी सिंध में पाणी बीठल आहे, चमड़ी जूं ख़तरनाक बीमारियूं फैलिजी चुकियूं आहिनि, मलेरिया जा केस तमामु घणा रिपोर्ट थियनि था, डायरिया फैलिजी चुको आहे, गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। सिहत खाते जी कारकर्दगी ते छा चवंदो? सभिनी इहा साॻी सिंध हुकूमत आहे। जॾहिं कोविड जे टाइम ते शयूं थियूं पए त उन वक़्त में डेली तव्हां हुनजो ॾिसंदा हूंदो, पोर्टल ते अपडेट्स पे आया त केतिरा वैक्सीन लॻनि था, केतिरा माण्हू मरनि था, केतिरी किथे जेको आहे सो उहा अस्पतालुनि में जेको आहे कमु थिए पियो। पर हींअर हिन सूरत हाल में सिंध गवर्नमेंट साॻी आहे, उहा साॻी सिंध गवर्नमेंट आहे। भला ॿुधाए असांखे, ॿिया इदारा ॿुधाइनि पिया था त सिंध जे हर उन 24 ज़िलनि में जिते बि जेको आहे सो ही पाणी फैलियल आहे, रोज़ानो 3 माण्हू मुख़्तलिफ़ गैस्ट्रो ऐं बीमारियुनि जे करे मरनि था। हर ज़िले में 3 माण्हू घटि में घटि, ऐं एवरेजली उहो जेको आहे सो सम्झो त तव्हांजो 100 जे लॻभॻि जेकॾहिं 75-76 माण्हू कॾहिं रोज़ानो मरनि था पिया। ऐं इहा सूरत हाल अञा वधंदी, छाकाणि त हीअ जेके पाणी जे बीहण खां पोइ जेके बीमारियूं आहिनि वधंदियूं। त आउं इन जे ई करे चवां थो त किथे न किथे हिकिड़ी का कोताही आहे। उन कोताही जो सबबु इहो आहे जो प्रॉपर शयूं हलण सां न थींदियूं आहिनि। जेके कुझु नुमाइंदा उन्हनि जा चूंडियल जेकॾहिं माण्हुनि वटि वञनि था, उन्हनि खे रिलीफ ॾियनि था, उन्हनि सां ॻाल्हाइनि था, इहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। न रुगो ज़िम्मेवारी आहे बल्कि इहो हुनजे फ़र्ज़ में शामिल आहे। सिंध हुकूमत इन सभिनी शयुनि जे लाइ ज़िम्मेवार आहे, हुनजी रेस्पॉन्सिबिलिटी इहा ई आहे। उन में जेकॾहिं काई बि कोताही थींदी त इहो तनक़ीद करण जो हक़ असां तव्हांजो सभिनी ते उन्हनि ते ठहे थो, छाकाणि त हुननि पाण इहा शइ चूंडे हुकूमत वरिती आहे, पाण खणी अची जेको आहे सो हिननि कुर्सियुनि ते वेठा आहिनि। ऐं उनजो असुलु मक़सदु इहो आहे त अवाम खे तव्हांखे कुझु ॾियणो आहे, ऐं उहो जॾहिं तव्हां अवाम खे न ॾींदो त ज़ाहिर आहे अवाम तव्हां खां पुछंदो। तनक़ीद थींदी, सवाल थींदो। वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब, वॾी महिरबानी तारिक टालपुर साहब, तव्हां ॿिन्ही पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।